नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद ऐं इशायू सब खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वफ़ाक़ी काबीना सॼे मुल्क में मार्केट्स रात जो 8:30 वॻे ऐं शादी हॉल 10 वॻे बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सरकारी इदारनि में बिजली जे इस्तेमाल में 30% घटिताई जो फ़ैसिलो। पार्लियामेंट जी टैक्स डायरेक्टरी शाया करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवण त सॼे मुल्क में इलेक्ट्रिक मोटरसाइकिल खे हथी ॾिनी वेंदी। मोटरसाइकिल इस्तेमाल करण जी मद में $3 अरब जो तेल इस्तेमाल थी रहियो आहे। 1 जनवरी खां फिके रंग जे बल्ब ते पाबंदी लागू कई वेंदी ऐं गैर मयारी पखा ठाहिण बि बंदि कया वेंदा। समूरा सरकारी इदारे बिजली जी बचत लाइ मयारी औज़ार लॻाईंदा। गैर मयारी औज़ारनि ते पाबंदी लॻाई वई आहे। तवानाई बचत प्लान सां मुल्क खे 62 अरब रुपयनि जो फ़ाइदो थींदो। वफ़ाक़ी काबीना 20 दवाउनि जी क़ीमतुनि में 30% घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। ब्लड प्रेशर, कैंसर ऐं अखियुनि जी बीमारियुनि में इस्तेमाल थींदड़ दवाऊं शामिल। काबीना 54 नयुनि दवाउनि जूं क़ीमतूं फिक्स करण जी बि मंज़ूरी ॾिनी। सिहत वारी वज़ारत जे तर्जुमान मूजिबि PTI हुकूमत दवाउनि जी क़ीमत में 700% ताईं इज़ाफ़ो कयो, जॾहिं त सिहत वारी वज़ारत ड्रिप में मेरिट ऐं शफ़ाफ़ियत जे निज़ाम खे हथी ॾियण लाइ पुरअज़म आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान खे हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट में वापसि अचण जी आछ करे छॾी। संदसि चवणु आहे त PTI जा नुमाइंदा तालिबान खे भतो ॾेई रहिया आहिनि। इमरान खान असांजे शहीदनि जे खून जो सौदो करे बिना पुछण जे दहशतगर्दनि खे आज़ादु कयो। मुल्क में आइनी कानून जी रिट क़ाइमु कंदासीं। तहरीक तालिबान हिकु हक़ीक़त ऐं हिकु फितनो आहे। जेके असांखे इम्पोर्टेड चवनि था उन्हनि दहशतगर्दनि खे आज़ादु कयो। इमरान खान नफ़रत, कूड़, अना ऐं ॾफेड़ जी सियासत सां मुल्क खे नुक़सानु पहुचायो। इमरान खान हर मौक़े ते नाकाम थी चुको आहे। जेके इस्तीफ़ाऊं नथा ॾियणु चाहिनि उन्हनि जा नाला ॿुधाए सघां थो। शाह महमूद कुरैशी ऐं परवेज़ खटक बि इस्तीफ़ा नथा ॾियणु चाहिनि। इमरान खान जी ज़िद जे करे तकड़ियूं चूंडूं नथियूं थी सघनि। इमरान खान पार्लियामेंट में अचे ऐं पंहिंजो किरदारु अदा करे। मकानी चूंडुनि में देरि थी त असांखे ख़दशा आहिनि त असांजो MQM सां छा थियो। असां चाहियूं था त MQM सां मुआइदे मुताबिक़ हलूं। अदम इस्तेहकाम जे ख़ात्मे लाइ मुल्क में नयूं चूंडूं ज़रूरी आहिनि। चूंडुनि जो नालो ॿुधंदे ई हिननि जूं ॼंगूं ॾकणु शुरू थी वञनि थियूं। इमरान खान सेमिनार खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब चयाईं, गुज़िरियल 8 महीननि दौरान जेको कुझु थियो उन जो को मिसाल नथो मिले। 8 महीननि दौरान 7.5 लख पाकिस्तानी परॾेह वञी चुका आहिनि। ॿिनि ख़ानदान खे ॿीहर मढ़ण सां मुल्क में मायूसी पखिड़िजी वई आहे। अजीब ॻाल्हि आहे जो मनी लॉन्ड्रिंग कंदड़ डॉलर ॿाहिरि मोकिलण ते पाबंदी हणी रहिया आहिनि।